अस्सलाम वालेकुम नाज़रीन, माया सनागुल तहां ॾिसी रहिया हो न्यू मेराण न्यूज़। रुक कयूं था ख़बरनि ॾांहुं। ख़बर शामिल कई पिया रतो देरो में जतोई ऐं वेसर बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में हलंदड़ खूनी तकरार तां वेसर बिरादरी जा 2 ॼणा क़तल। इन हवाले सां तफ़सील मालूम कंदासीं एहसान बोज़दार खां। जी एहसान, कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी सना, बिल्कुल ॿुधाईंदो हलां त उन हवाले सां मक़तूल जे भाउ ग़ुलाम नबी वीसर मीडिया खे ॿुधाईंदे चयो त जतोई बिरादरी सां पुराणे तकरार हलंदड़ हो, जंहिं ते जतोई बिरादरी जे 2 मोटरसाइकिलनि ते सवार 6 हथियारबंद सासोली लाड़े वटि मुंहिंजे भाउ वली मोहम्मद वीसर सोट जे पुट शाकिर वीसर खे गोलियूं हणी क़तल करे फ़रार थी विया। ॿिए पासे रतोदरो थाणे जे SHO अब्दुल गफ़ूर छुटे वाक़े जे हवाले सां ॿुधायो त 10 खां 12 साल अॻु जतोई बिरादरी जो हिकु माण्हू क़तल थियो हो। उन जे बलाद में अॼु हिननि हमिलो करे वीसर बिरादरी जा 2 ॼणा क़तल थी विया। मक़तूल जा वारिस जवाबदार जी सुञाणप कनि था। जवाबदार ख़िलाफ़ कार्रवाई करे उन्हनि खे गिरफ़्तार कयो वेंदो। जी झेड़ो आहे भाउ पुराणो। अच्छा, असां सभड़ी आहे न, हाणे अॻु बि हमिलो कयूं विड़िया भाउ सां, पर न कामयाबु विया। पुलिस FIR न कई। उन खां पोइ पुलिस तां को ध्यानु थिए, वरी अॼु विड़ी आहे मुंहिंजे भाउ सां। मां रस्ते में वियुमि त अॻाट मुंहिंजे भाउ सां विड़ी आहे। ज़मीन माण्हू बीठा, उन्हनि ॻाल्हि कई 6 ॼणा 2 मोटरसाइकिलनि ते जेके बस स्टैंड कलाशनि जा, उहे खोखा बि उते पिया आहिनि जाइ वारदात ते। पुलिस मारियूं हलिया विया। उन्हनि मूंखे ॿुधायो अच्छा, बरोचन असांजी दुश्मनी बरोचन आहे, ऐं एतिरी ख़बर पई त मारे वापसि जंहिं रस्ते सां रस्ता ॿुधायो असां, उहो रस्तो बरोचन जो ई आहे। हाँ, फौती जा नाला छा आहिनि? वली मोहम्मद वीसर ऐं शाहरुख खान वीसर, शाकिर खान। ये शाकिर खान पाण में छा थियनि? असांजे सोट जो पुटु आहे। ऐं जतोई कबीले ॿिन्हिनि जो पुराणो झेड़ो आहे। वीसरनि को माण्हू मारियो जतोई जो, जेके 12 साल थिया आहिनि। उन जो रिएक्शन हिसाब उन्हनि प्लान करे आहिनि जतोई। फ़िलहाल मालिक नाला क्लियर कोन था कनि, कंहिं मारियो आहे, कंहिं मारियो आहे। महिरबानी तफ़सीलात जी आगाही लाइ वधीक ख़बरूं ॾिसण लाइ ॾिसंदा रहो न्यू मेराण न्यूज़।